नुशीर फ़िरोज़ भट्ट सां ॻोठ छुटल राजपथ जो रहवासी मोहर हिंद नेशनल प्रेस क्लब पहुची रोईंदी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी धीअ 12 साल आमना अटल बोहियो हाई स्कूल में पढ़ण वई। मोकल थियण खां पोइ रस्ते खां पंधु अची रही हुई त रस्ते में सताम खोसो खेसि ज़ोरी फसल में खणी इज़त लुटे। जॾहिं त छोकिरी दाहूं कयूं त असांखे माण्हुनि ॿुधायो, असां पहुतासीं। पोइ मां अमना खे खणाए थाणे पहुतसि। लेटर वठी अस्पताल वियसि। अस्पताल जी डॉक्टराणी जी तस्दीक खां पोइ मां FIR दाख़िल कराई। रात सताम जो पीउ फिदा कोसो हथियार बंद वठी दर ते अची मूंखे धमकियो ॾेई वियो आहे त केस तां हथ खण न त उफ़ट मारींदासीं। मां पंहिंजे रिंद क़ौम जे सरदार IG सिंध DIG हैदराबाद नुशीर फ़िरोज़ खां मुतालबो था कयां त फ़ौरन फिदा हुसैन कोसो ऐं ॿियनि ख़िलाफ़ क़दम खणी कानूनी कार्रवाई कई वञे। मुंहिंजी नियाणी जी ज़िंदगी तबाह थी वई। कीअं पढ़ंदी? फ़ौरन सदाम हुसैन ऐं संदसि पीउ फिदा खे सख़्तु सज़ा ॾेई मूंसां इंसाफ़ कयो वञे, वरना मां इंसाफ़ लाइ SP ऑफिस अॻियां पाण खे मारींदसि। कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवारु फिदा हुसैन कोसो हूंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।